अस्सलाम वालेकुम, मुंहिंजो नालो मौज़म अली आहे। अॼु आउं तव्हांखे क्रंच कैफ़े में ख़ुशामदीद करियां थो। सभिनी खां पहिरीं तव्हांखे ॿुधाइणु चाहींदुसि होटल जो कारोबार आहे ऐं रेस्टोरेंट वग़ैरह जो ही तमामु अहम कारोबार आहे। हिन में हाइजीनिक फूड प्रोवाइड करणु हिकिड़ी वॾी सोर्स आहे। ऐं सभिनी खे चवंदुसि जेका बि नौजवान घर वेठल आहिनि कुझु न कुझु करे हिन कारोबार में पंहिंजो कुझु न कुझु फोकस कनि ऐं सिंध खे हाइजीनिक फूड प्रोवाइड कनि। जेतिरो हाइजीनिक फूड सिंध में वेंदो ओतिरी हेल्थ वधंदी। ऐं अॼुकल्ह करोना में ही त नेसेसरी थी वियो आहे। अॼुकल्ह माण्हू घर वेठे ऑनलाइन फूड ऑर्डर कनि था, उनमें कहिड़े क़िस्म जो तेल इस्तेमालु थिए थो, ई वग़ैरह शइ। असीं हाइजीनिक फूड जेतिरो प्रोवाइड करण जी कोशिशि कंदासीं ओतिरो असीं कंदासीं। सभिनी खां चाहियां थो क्रंच कैफ़े में अचो, इंजॉय करो फूड। तव्हांखे हिते हर क़िस्म जो फूड मिलंदो, फास्ट फूड खां वठी तव्हांखे नेचुरली देसी ऐं हर शइ। नाश्ते जे हिसाब सां लंच डिनर हर फैसिलिटी तव्हांखे प्रोवाइड कई वेंदी। ऐं हैदराबाद में अचो कासिमाबाद क्रंच कैफ़े। इहो होटल न मुख़्तलिफ़ आहे छो कर तव्हां जीअं हिते एंटर थींदा तव्हांखे हिते जेको फूड जेकी जॻह आहे उहा तव्हांखे विज़िबल थींदी त हिते खाधो कीअं पचे थो, तव्हांजे अखियुनि जे साम्हूं ते ठहे थो ऐं कहिड़े तेल में पचे थो। ऐं तव्हांखे हर क़िस्म जो अगरि ॿाहिरि तव्हां वेही सघो था, तव्हांजे अंदरि फैमिली फैसिलिटी आहे ऐं तव्हांखे हर क़िस्म जी फैसिलिटी। अगरि काम कंप्लेन आहे तव्हां असांजी साइट ते करे सघो था, असीं उहा बि चेक कंदासीं, तव्हांजा कमेंट्स चेक कंदासीं। तव्हां पेश तव्हांजी जेकी कंप्लेन आहे तव्हां उहा करे सघो था। ऐं बेसिकली असांजी होम डिलीवरी बिल्कुलु फ्री आहे। तव्हां जेको फूड चाहे सघो असां तव्हांखे उन टाइम ॾींदासीं ऐं तव्हांखे जेको क्वालिटी जो फूड खपे असां प्रोवाइड कंदासीं। नियर बाय बाइको पेट्रोल पंप एंड अपोजिट टू नसीम नगर चौक। क्रंच कैफ़े हैदराबाद कासिमाबाद ख़ासि तौर ते हैदराबाद वासियुनि लाइ ज़बरदस्त बहितरीनु पॉइंट आहे फैमिलीज़ जे लाइ। ऐं जिते मुख़्तलिफ़ क़िस्म जूं बिरयानियूं ऐं चांहि 15-16 क़िस्म जी चांहि मालिक दावा कनि पिया। चांहि आहे, पराठा 32 क़िस्म जा पराठा जंहिंमें मुख़्तलिफ़ क़िस्म जा पराठा आहिनि। तव्हांजा कीमे खां वठी आलू खां वठी हर क़िस्म जो पराठो ज़बरदस्त मेन पॉइंट ते आहे। तव्हां नसीम नगर जे बिल्कुलु भर मंझि अलमदार चौक ते ऐं कासिमाबाद वारनि लाइ, बल्कि आउं चवंदो हैदराबाद वारनि लाइ, पूरे हैदराबाद वासियुनि लाइ जेको इहे वॾो तमामु वॾो तोहफ़ो आहे। ऐं त खाधोसीं मूंखे ॾाढो मज़ो अची वियो। हिकिड़ी शइ खाई वरी माना ॿी शइ लाइ तलब थी वई, ॿी शइ खां टी शइ लाइ। ऐं मुंहिंजी दिलि चवे पई त आउं पंहिंजे फैमिली जे लाइ उहा शइ खणी वञा। इंशाल्लाह हीअ बहितरीनु तरीक़े सां डिलीवर कंदा। ऐं दोस्त हीअ होम डिलीवरी जी सर्विस आहे। पूरे हैदराबाद में होम डिलीवरी फ्री आहे।